हैदराबाद तालुको ॿाराड़ी गुलनि जे हवाले सां हिकु ख़ासि अहमियत रखे थो। हैदराबाद तालुके ॿाराड़ी जे इलाइक़े वणकी वसीअ मां रोज़ानो लखनि जी तादाद में गुल सुबुह सवेरे सिंध जे वॾनि शहरनि जे मुख़्तलिफ़ मंडियुनि में आंदा वञनि था। पर हिन महांगाईअ जे दौर में आबादगारनि खे गुलनि जो सही मुल्ह नथो मिले ऐं आबादगार मायूसी जो शिकार आहिनि। उन हवाले सां सिंध सुजाॻी फोरम हैदराबाद ॿाराड़ी जे आबादगारनि खे गुलनि जो सही अघु न मिलण ख़िलाफ़ आबादगारनि सां गॾिजी मुसलसल तहरीक हलाए रही आहे। सिंध सुजाॻी फोरम जे सेक्रेटरी जनरल मोहब आज़ाद लिगारी, एज़ाज़ लिगारी, समाजी अॻवान रहमतुल्लाह सोलंगी, मुदसर मेहंदी, पीर नुनारी ऐं आबादगारनि अवामी आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां मुसलसल जदोजहद कई आहे। सिंध सुजाॻी फोरम तरफ़ां असां इहो मुतालबो कंदा रहिया आहियूं त हिन जो रेट तक़रीबन 60 रुपया कयो वञे, पर हिकिड़ी बि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। शायदि हुननि जी हिकिड़ी ऑर्गनाइज़ेशनूं ठहियल आहिनि, तंज़ीमूं ठहियल आहिनि, जेके हारी आबादगार वटि तंज़ीम आहे कान का, जेको हुनजो गॾियल आवाज़ हुजे, गॾियल हिकमत अमली हुजे। बदकिस्मती इन इलाइक़े जी इहा रही आहे गुलनि जे हवाले सां त मुसलसल इन इलाइक़े खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। जेके सेठ वापारी कराची खां हैदराबाद खां ईंदा आहिनि, उहो पंहिंजी मनपसंदि सां हितां जेको आहे हारियुनि खां गुल वठी था वञनि, जेको 2015-16 खां वठी मुसलसल हिकिड़ी रेट ते ख़रीद कयो पियो वञे, जॾहिं त महांगाई जेका उहा ॿीं टीण ते वधी वई आहे। हिकिड़ी जेको एरिया आहे जेको गुलाबनि जे हवाले सां या गुलनि जे हवाले सां त वॾी मशहूरी माणे बि चुको आहे ऐं उनजे भर में ई वाणकी वसी बि इलाइक़ो जेको मुसलसल गुलाब जी या गुलनि जी जेका आहे पोख पोखींदो थो अचे। पर अफ़सोस जो हितां जा जेके ग़रीब आबादगार आहिनि या हारी आहिनि, उहे हिकिड़े लाभाइतो जेको हुनजो मुल्ह आहे जेको हुनखे मिलणु खपे सो मिले नथो। ॿियनि इलाही शयुनि में इज़ाफ़ो आयो आहे, जीअं जी गुड आहे या दड़ आहे। जीअं मतिलबु दड़ इन जी जेका पहिरीं 5,000 ताईं ख़र्चो खाईंदी हुई, उहा दड़ हींअर जेको आहे 11,000 ताईं ख़र्चु खाई वेंदी आहे। उनखां अलावा पहाड़ आहे, जेको आहे उनजी सफ़ाई, सोकट जी सफ़ाई, टोटल 47 खां 48,000 ताईं जेको आहे इन जो सालियाना ख़र्चो थी वञे थो। वाणकी वसी पूरी सिंध में मशहूरु आहे गुलनि जे हवाले सां। वरी हिते बि उहा ई कंडीशन आहे जो जेको हारी आहे पंहिंजनि ॿारनि बचनि था उहे गुल सुबुह सवेर अची शाम जो पटिनि था हिन में ऊंध में, ऐं हिते लुंडियूं ऐं नांग लताड़ीनि था, पर हुननि खे उहो रेट नथो ॾिनो वञे। हिननि घुर कई आहे त आबादगारनि खे गुलनि जो मुनासिबु अघु ॾेई साणनि इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन हुज़ूर सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।